अपडेट कयूं पिया खे पंगरियो खंज ते एचआरजेडी न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद उर्स नाहियो मुताबिक़ जुडो नवकोट ऐं टंडो बागो खे मिलाईंदड़ शादी समाल पुल मुकमल टुटी ऐं नाकार थी वई। बागोवा मां टे ब्रांचिस मेन निकिरनि थियूं, हिकिड़ो बादरवा, ॿी शादी लाट वा, टियों शादी समालवा। माना शादी समालवा जी जेका मेन जेका ब्रिज आहे ऐं हीअ पाणी जेको माना शादी लाट जो शादी लाट जे खुशकियर इलाइक़नि में वञे थो। पर चवण जो ॻाल्हि इहा त तक़रीबन जॾहिं खां 1962 खां पोइ जॾहिं हीउ कैनाल सिस्टम जेको कोटली बरा जो ठहियो आहे, उन खां पोइ हिन जेके पुलियूं आहिनि जेका मरम्मत न कराई वई आहे। ऐं तव्हां ॾिसी सघो था त हीअ जेका पुलियूं जेके आहिनि इहो कंहिं वक़्त में वॾो हांजो थी सघे थो। ऐं असां हमेशह नियाज़ ॾुख थो थिए त हितां MNA जो बि गुज़र थिए थो, MPA जो बि गुज़र थिए थो, तक जे नुमाइंदनि जो बि गुज़र थिए थो ऐं वॾेरनि जो बि गुज़र थिए थो ऐं सीडा जे चेयरमैन जो बि गुज़र थिए थो। ॾाढा ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त हितां हमेशह जेको सो माना कराची खां वठी नवकोट जुडो खे ई मेन रस्तो मिलाईंदड़ आहे पंगरे खां। त हाणे हितां खां जेका टंडो बागो ऐं पंगरे जे विच में जेका पुल आहे ऐं इहा पुल तव्हां न सिर्फ़ु जुडो पंगरियो पर शादी लाट जे कलोई वारी साइड ते हितां माण्हू वेंदा आहिनि। त हिते एॾी आमदर ट्रैफ़िक तव्हां ॾिसी रहिया आहियो, पर कंहिं वक़्त में को वॾो कोचूं निकिरनि थियूं, ट्रकूं कमनि थियूं हलनि थियूं, कंहिं वक़्तु वॾो हादसो थी सघे थो। ऐं सम्झां थो त डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जेका आहे उन खे कोशिशि कबे DC बदीन खे त इमीडिएट हिते कंहिं ख़तरे जी जॻह निशान बि लॻल न आहे हिते ख़तरे जो, त बाबा अॻियां को ख़तरो आहे। ऐं हिकिड़ा 2 टे वाक़िया अहिड़ा थी चुका आहिनि। चवण जो सॼो मक़सदु इहा आहे त सिंध गवर्नमेंट खे इमीडिएट हिते एक्शन वठणु खपे ऐं हिन पुल जे हवाले सां कुझु जेको सो माना तक़रीबन जल्दी अहकाम जारी करे हिन पुल खे ठाराए वञे। एॾो वॾो कमु न आहे, 3 वॾा खोल आहिनि, हिन खे बंदि करिणो आहे ऐं पासे खां जेके हिन खे दीवार ॾियणी आहे। त आउं सम्झां थो त सभई माण्हुनि जूं जानियूं बची सघनि थियूं, न त कॾहिं बि को वॾो हादसो थी सघे थो जंहिंसां पोइ असांखे पछताइणो पवे। असीं चऊं त वॾो ज़ुल्म थी वियो। त गवर्नमेंट खे जेका लॉसिस थियनि था या आफ़तूं अचनि थियूं उन खां पोइ जॾहिं अपॉर्चुनिटियूं ईअं न त अपॉर्चुनिटी का पैदा थिए, उन खां बहितर आहे त हिन पुल जी तकड़ी मरम्मत कराई वञे त जीअं सभई माण्हुनि जूं जानियूं बची सघनि। वॾी महिरबानी। कंहिं बि वक़्तु को बि हादसो थी सघे थो, कुझु वाक़िया बि थी चुका आहिनि। हिन पुल तां हर मिनिस्टर MPA MNAs हितां जे सियासी वॾेरनि जो बि गुज़र थिए थो, पर कंहिं बि हिन टुटल पुल ऐं टुटल रोड जो एक्शन न वरितो। जॾहिं त टंडो बागो खां पंगरियो टुटल रोड ऐं शादी समालवा जी पुल टुटण ते काफ़ी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। अगरि जल्द हिन रोड ऐं पुल जो नोटिस न वरितो वियो त को वॾो हादसो थी सघे थो। HRJD न्यूज़ ते हिन वक़्तु ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।